त तव्हांखे ख़बर आहे असां अॼु पढ़ंदासीं पास्ट परफेक्ट टेंस। पास्ट परफेक्ट टेंस छा आहे? A verb which signifies that the subject commenced some work in past time and it was completed in same time is called past perfect tense। एक फेल जेको ज़ाहिर करे को फाइल कम शुरू कयो पास्ट टाइम में ऐं पास्ट टाइम ही कंप्लीट कयो उन्हीं खे पास्ट परफेक्ट टेंस चइबो आहे। अहिड़ो ज़मान जेको ज़ाहिर करे त फाइल पंहिंजो कमु गुज़िरियल वक़्त में शुरू कयो ऐं गुज़िरियल वक़्त में ई कंप्लीट कयो। हाणे तव्हांखे जेका आहे डेफिनेशन यादि करणी करे उन्हीं खे एग्ज़ाम में यूज़ करे सघो था। ए वर्ब which signifies that the subject commenced some work in past time and it was completed in the same time is called past perfect tense। हाणे जेके सम इम्पॉर्टेंट नोट्स हूंदा आहिनि हर टेंस में नोट पहिरियों दिस टेंस डिनोट्स में ॾेखारे थो शो करे थो द कंप्लीशन ऑफ एन एक्शन कंहिं बि कम जी मुकमल कंप्लीट थियण जी ज़ाहिर करे उन पास्ट टाइम में उन्हीं खे पास्ट परफेक्ट टेंस चइबो आहे। हाणे नोट हेड इज़ द ओनली हेल्पिंग वर्ब्स इन दिस टेंस। हेड जेको आहे सो त हेल्पिंग वर्ब आहे पास्ट परफेक्ट टेंस जो एंड is followed by all the person for use see the conjugation। असां अॻिते हली conjugation ॾिसंदासीं त हेड कहिड़नि साइन सां यूज़ थींदो आहे। नोट टियों आहे इम्पॉर्टेंट नोट आहे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इज़ फॉलोड बाय दिस टेंस। हिन टेंस में असां थर्ड फॉर्म हणंदासीं फेल जो थर्ड फॉर्म वर्ब जो थर्ड फॉर्म। सब्जेक्ट ठाहींदासीं पहिरियों कीअं ठाहींदासीं जुमिलो पहिरियों सब्जेक्ट ईंदो फरहाना ऑक्सिलरी वर्ब हेड ईंदो हर सब्जेक्ट सां हेड यूज़ थींदो नालो हुजे प्रोनाउन हुजे जेको बि हुजे उन्हनि सां असां हेड इस्तेमालु कंदासीं। ॿियो जेको आहे सो त थर्ड फॉर्म वर्ब जी थर्ड फॉर्म विन जी वन थर्ड फॉर्म आहे द प्राइज़ फरहाना इनाम खटियो फरहाना हेड वन द प्राइज़। फरहाना सब्जेक्ट आहे हेड ऑक्सिलरी वर्ब आहे हेल्पिंग वर्ब आहे वन थर्ड फॉर्म आहे द प्राइज़ इहो ऑब्जेक्ट आहे। कॉन्जुगेशन जुमिलो कीअं ठाहिबो आहे आई हैड वन द प्राइज़ मूं इनाम खटियो हुयो वी हैड वन द प्राइज़ असां इनाम खटियो हुयो गुज़िरियल वक़्त में। यू हैड वन द प्राइज़ तव्हां इनाम खटियो खेॾिया बि पास्ट टाइम में ऐं इनाम बि पास्ट टाइम में खटियऊं। यू हैड वन द प्राइज़ तो इनाम खटियो हुयो ही हैड वन द प्राइज़ हिन इनाम खटियो हुयो शी हैड वन द प्राइज़ हिन इनाम खटियो हुयो। फीमेल इट हैड वन द प्राइज़ उन इनाम खटियो हुयो दे हैड वन द प्राइज़ उन्हनि इनाम खटियो हुयो। हाणे इन जी कुझु सिंधी में असां पढ़ंदासीं त सिंधी में छा आहे इहो ज़मान माज़ी कामिल पूरो या ज़मान माज़ी बैद। वस्फ़ अहिड़ो फेल जंहिंमां ख़बर पवे त को कमु माज़ी में शुरू थियो ऐं पिणु साॻे ई ज़माने में तकमील ते पहुतो त अहिड़े ज़मान खे ज़मान माज़ी बैद चइबो आहे। अॻ में असां उन इंग्लिश पढ़ीसीं हाणे असां इन खे जेको आहे सो त सिंधी में ट्रांसलेशन कयो हिन ज़मान कम जी तकमील पूराई खे माज़ी में ॾेखारे थो इन खे ज़मान कामिल माज़ी कामिल या बैद चइबो आहे। नोट हेड हिन ज़मान जो अकेलो मावन फेल आहे मावन फेल माना मददगार फेल हेल्पिंग वर्ब ऑक्सिलरी वर्ब ऐं सभिनी फाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं सॼनि फाइलनि सां इस्तेमालु थींदो आहे इन में को बि चेंजिंग न आहे हेज़ेड। हिन ज़माने में फेल जी टीं सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे इहो अॻ में पढ़ी आयासीं। हाणे असां पढ़ंदासीं
आई हैड डिवोटेड माई एंटायर लाइफ टू द इंस्टीट्यूट। मां इदारे लाइ सॼी ॼमार वक़फ़ कई हुई। एन इंग्लिश मैन हैड डग मुंहिंज दड़ो। हिकु अंग्रेज़ मुंहिंजे दड़े खे खोटाई कई हुई। यू हैड गिवन मी यूअर टंग। थर्ड फॉर्म चला सजन में यूज। यू हैड गिवन, हैड अची वियो थर्ड फॉर्म। द रेनी वेदर हैड सेट इन। बरसाती मौसम शुरू थी वई हुई। हैदर हैड टेकन बाथ बिफोर द सन रोज। वी हैड नेवर ईटन सच ए डिलीशियस फूड बिफोर। असां अहिड़ो खाधो ॿीहर पहिरियों न खाधो हुयो। अमजद हैड प्लेड ए गेम। प्लेड थर्ड फॉर्म अची वियो। माई फादर हैड ग्राउंड। माई फादर हैड सां गॾु ग्राउंड थर्ड फॉर्म अची वियो। आई हैड लर्नड ऑल द गुड मैनर्स। लर्नड इहो थर्ड फॉर्म अची वियो। शेरबानो हैड रिफ्यूज़ड थर्ड फॉर्म अची वियो। आई हैड फॉलन इन लव। फॉलन हिकु थर्ड फॉर्म अची वियो हैड सां गॾु। वी हैड अप्लाइड थर्ड फॉर्म अची वियो। वी हैड इंस्टॉल्ड इहो बि थर्ड फॉर्म अची वियो। राम स्टेप मदर ककई हैड ॿ नाला अची विया, इन सां हैड आयो। बिलोंग टू माना इहो थर्ड फॉर्म अची वियो। टू सिंध। गॉड हैड क्रिएटेड एब्स्ट्रैक्टिव नाउन, जहिड़ो बि नाउन हुजे तॾहिं बि असां हैड यूज़ कंदासीं। गॉड हैड क्रिएटेड मैन फ्रॉम डस्ट। वाल्मीकि हैड रिटन रामायण। वाल्मीकि हिकु नालो आहे ऐं हैड अची वियो उन सां गॾु रिटन थर्ड फॉर्म अची वियो। सवाली जुमिला ठाहिण लाइ असां सिर्फ़ु हैड खे अॻियां आणींदासीं। सब्जेक्ट जे अॻियां हैड अचण सां इंट्रोगेटिव जुमिलो ठहींदो। हैड द हंटर हंटेड द पिग। हिकु शिकारी सूअर जो शिकार कयो हुयो। हैड यू कंप्लेंट अगेंस्ट मी। छा तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु शिकायत कई हुई। हैड यू रिंकल्ड यूर फेस। छा तव्हां पंहिंजो मुंहुं गुजायो हुयो। हाणे नाकारी जुमिले ठाहिण लाइ वहाब माना हिकु वहाब हिकु सब्जेक्ट आहे, उन जे हैड सां गॾु नाट जो इज़ाफ़ो कंदा। ऑक्सिलरी वर्ब सां नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त उन सां गॾु जेको आहे सो त थर्ड फॉर्म साॻियो ई हूंदो, इन में का बि चेंजिंग न ईंदी। दे हैड नॉट रिस्पेक्टेड अस। दे ईद मून हैड नॉट अपीयर्ड इन द स्काई। सवाली ऐं नाकारी जुमिला। सवाली बि जुमिलो हुजे, नाकारी बि जुमिलो हुजे त द टीचर हैड हैड कासिम नॉट गैम्बल्ड। छा कासिम जुआ न खेॾियो हुयो। हैड यू नॉट। हैड पहिरियों सब्जेक्ट जेको आहे न सवाली अचण लाइ हमेशह ऑक्सिलरी वर्ब फाइल जे पहिरियों ईंदो आहे। हैड यू नॉट मेस्टिकेटेड मील्स वेल। हैड नॉट यू कन्वेड अ मैसेज। हाणे आख़िरी सवाल बि सही आहे। हैड नॉट बि अची सघे थो, हैड यू नॉट बि अची सघे थो। इहे सभु सवाली नाकारी। ताक़ीदी जुमिला। द टीचर हैड रियल जो इज़ाफ़ो करण सां ताक़ीद थींदी। थी वेंदी। द एरोप्लेन हैड रियली टेकन ऑफ। जहाज़ वाक़ई उॾामी चुको हुयो। दे हैड रियली रेंटेड ए हाउस इन लाड़काना। उन्हनि त लाड़काणे में घर किराए ते वरितो हो। इहे सभु ताक़ीदी जुमिला आहिनि। हे तव्हांजो एक्सरसाइज़ आहे। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन खे माफ़ कयो हुयो। हिननि शो लाइ टिकट ख़रीद कयूं हुयूं। शागिर्दनि इम्तिहान जो बाइकाट कयो हुयो। शमीम पढ़ण लाइ कुझु रसाला घुराया हुया। ही सभु एक्सरसाइज़ आहिनि जेके असां लिंक ऐं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं। तव्हां इहे सुवाल कजो, वॾो फ़ाइदो थींदो। थैंक्स।